सिखो ऐं सेखारियो में अस्सलाम वालेकुम। शागिर्द साथियों, अॼु असां तव्हांखे सेठ जे बारे में मालूमात ॾींदासीं। हीअ तक़रीबन 6 दर्जे खां वेंदे 10 दर्जे ताईं हर जेको पहिरियों बाब हूंदो आहे रियाज़ीअ में उहो सेठ जे बारे में हूंदो आहे। किताब में ॾिनल वज़ाहत जे मुताबिक़ जेका इन जी डेफिनेशन आहे त शेर जे वाज़े ऐं चिटे मेड़ खे सेठ चयो वेंदो आहे। जॉर्ज कैंटर हिकिड़े अंग्रेज़ रियाज़ीदान 19वीं सदीअ में सेठ जो तस्वर ॾिनो। सो असां हिन जे बारे में तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं बुनियादी जेके तव्हांजे लाइ ज़रूरी आहिनि। त दोस्तो, सेठ किन बि शयुनि वाज़े मेड़ मां मुराद इहो ई आहे त ॾिसो, को बि अहिड़ो सवाल तव्हां हिनखे आसानी सां हिन तरीक़े सां सम्झी सघो था त को बि अहिड़ो सवाल जंहिंजो हर को माण्हू साॻियो ई जवाबु ॾिए त उहो वाज़े हूंदो आहे। पर जेकॾहिं को बि अहिड़ो सवाल जंहिंजो हर कोई पंहिंजी मर्ज़ीअ सां जवाबु ॾिए त उहो जेको आहे सो वाज़े न हूंदो आहे। त साॻी नमूने सां जीअं बिल्कुलु हिकिड़ो सवाल जेकॾहिं मां कयां थो त पाकिस्तान जे सूबनि जे नालनि जो सेठ, त जेकॾहिं पाकिस्तान जे सूबनि जा नाला पुछिया वञनि त हर माण्हू उहे साॻियो ई जवाबु ॾींदो। त अहिड़े नमूने सां इहो हिकिड़ो वाज़े मेड़ आहे। पर जेकॾहिं आउं चवां त पाकिस्तान जे ज़हीन माण्हुनि जो सेठ, त हाणे इहो जेको सेठ आहे सो को माण्हू कंहिंजे बारे में चई सघे थो, को माण्हू कंहिंजे बारे में चई सघे थो। हर को पंहिंजी पसंदि नापसंदि जे बुनियाद ते उहा लिस्ट ठाहींदो आहे। त इहो जेको आहे सो वाज़े न आहे। जेकॾहिं असां तव्हां खां पुछूं त बाबा ख़रीफ़ में थींदड़ भाॼियुनि जो सेठ, त ख़रीफ़ जी मुंद में जेके भाॼियूं थींदियूं आहिनि हर कोई उन्हनि जा ई नाला खणंदो। पर जेकॾहिं असां तव्हां खां पुछूं त बाबा पसंदीदा भाॼियुनि जो सेठ, जेके तव्हांजा पसंदीदा भाॼियूं आहिनि तव्हांजूं, त हर कोई को चवंदो त मूंखे पटाटा वणनि था, केरु चवंदो त मूंखे टमाटा वणनि था। त अहिड़े नमूने सां इहे मुख़्तलिफ़ थी वेंदा। त यानी अहिड़ो वाज़े शयुनि जे मेड़ मां मुराद इहो ई आहे त हर उहो सवाल जंहिंजो हर कंहिं वटि साॻियो ई जवाबु हुजे त उहो वाज़े थी वेंदो आहे। इन खे पाण सेठ में आणे सघूं था। बाक़ी जेके शयूं आहिनि पसंदि या नापसंदि जे बुनियाद ते या सोच जे बुनियाद ते, फ़िक्र जे बुनियाद ते, त उहे हर कंहिं जूं पंहिंजूं ज़ाती हूंदियूं आहिनि। त असां उन खे सेठ नथा चई सघूं। जीअं बिल्कुलु मां तव्हांखे चवां त 7 क्लास जे किताबनि जो सेठ, त 7 दर्जे जे में ज़ाहिर आहे त सिर्फ़ु 7 जा ई सिंधी, अंग्रेज़ी, उर्दू ऐं ॿिया जेके मज़मून आहिनि उन्हनि जा ई किताब हूंदा। उन्हनि में 8 या 10 जो को बि किताब न हूंदो। त इहो हिकिड़ो तव्हांजे ज़हन में हिकिड़ो ख़ाको जुड़ी वेंदो। साॻे नमूने सां तव्हां सेठ लफ़्ज़ ॿुधो हूंदो आम, जीअं वाटर सेट, डिनर सेट या मोबाइल सेट। त इहे बि सेठ आहिनि। छाकाणि जो जेकॾहिं वाटर सेट खे असां खोलींदासीं त उन मां पाणी जी बाबति जेके बि शयूं आहिनि उहे ईंदियूं, जीअं जग हूंदा, गिलास ऐं वग़ैरह वग़ैरह। त अहिड़े नमूने सां उन मां कोई चमचा या कप या सासर वग़ैरह न मिलंदी। साॻे नमूने सां जेकॾहिं असां टी सेट खे खोलींदासीं त उन मां जेके बि चांहि मुताबिक़ जेके बि शयूं आहिनि त उहे ई उन मां निकिरंदियूं। डिनर सेट मां खाधे जो सामान निकिरंदो। त यानी इहे जेको आहे सो हिकिड़ियूं वाज़े इहे सेठ आहिनि जंहिंखे असां चऊं था। सेठ लिखण जा 3 तरीक़ा थींदा आहिनि। पर असां अॼु जेको बुनियादी तरीक़ो आहे उनखे थोरो तव्हांखे डिफाइन कंदासीं। असांखे उमेद आहे त तव्हां सम्झी वठंदा। जी बिल्कुलु, जेको सेठ जो जदवली तरीक़ोकार आहे उन जे बाबति असां ॻाल्हाए रहिया आहियूं। त ॾिसो, अंग्रेज़ी जा अलॻि ABC जेके आहिनि उन्हनि मां को बि हिकिड़ो लफ़्ज़ अखर चूंडे उनजो नालो असां सेठ खे ॾींदा आहियूं। जी बिल्कुलु, असां हिकिड़े सेठ जो नालो रखूं था A, पोइ बराबरि ॾेई पोइ ही जेका विची ईंदी आहे ही इहे सम्झो सेठ जी बॉडी आहे, जिस्मत आहे, बाउंड्री आहे। उन जे विच में हिन जा रुकुन लिखिया वेंदा। जी बिल्कुलु, पाण चऊं था त हफ़्ते जे ॾींहंनि जे नालनि जो सेठ, त हफ़्ते जे ॾींहंनि जे नालनि खे हिन में ई लिखियो वेंदो। जीअं बिल्कुलु हिकिड़ो आहे छंछरु आहे, उन खां पोइ आचर ऐं सूमर ऐं वेंदे वेंदे आख़िर ताईं आचर ताईं। त हीअ जेके आहिनि से हिन सेठ जा रुकुन आहिनि। छंछरु, आचर, यानी हिन जा टोटल 7 रुकुन थींदा। अहिड़े नमूने सां उन्हनि सभिनी खे कामा सां अलॻि कबो आहे। जी बिल्कुलु बी हिकिड़ो सेठ ठाहियूं था। अंग्रेज़ीअ जे वावल अखरनि जो सेठ ठाहियूं था। जीअं हुन में ईंदो A, E, I, O ऐं U। त हाणे ही तव्हां ॾिसी सघो था हिन में 5 रुकुन आहिनि ऐं उन्हनि सभिनी खे असां अलॻि अलॻि जेको आहे सो कामा जे ज़रिए अलॻि अलॻि कयो आहे। उन सेठ जो नालो रखियो आहे B। त हाणे
ये जेके आहिनि सेट लिखण जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे। ई सभु सेट जा रुकन आहिनि। सेट जे रुकननि खे हिकिड़ी निशानी सां ज़ाहिर कबो आहे। उहा निशानी ही आहे, यानी ये पाण चई था सघूं त ए जेको आहे सो बी जो रुकन आहे, ई बी जो रुकन आहे। पर जेकर सी चऊं तो उहो वरी रुकन ज़ाहिर आहे त बी जो न आहे, त हिन ते ही निशान लॻाए छॾींदो। अहिड़े नमूने सां हिननि में बि चई था सघूं त जेकॾहिं छंछर त यानी इहो सेट ए जो रुकन आहे। पर जेकॾहिं चऊं जुलाई त हाणे उहो ज़ाहिर आहे त हिन जो रुकन न आहे, त उन जे करे असां हिन ते ही निशानी लॻाईंदासीं। तो दोस्तों ही असां कुझु तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि सेट जे बारे में। बुनियादी शयूं आहिनि सेट जे लिखण जा जेके टे तरीक़ेकार आहिनि, उन्हनि जे बारे में असां अॻी वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं।